गालब रूपा माड़ीअ ते हो हथ रखियो इन डाड़ीअ ते मां सिंध न ॾींदुसि सौदे में जैसी साह आहे न दोदे में जैसी साह आहे न दोदे में। इन पिंडाल में वेठल मोहतरम उस्ताद साहिबान मेहमान खास ऐं मुंहिंजा हमसफर शागिर्द साथियो जिए सिंध जिए लतीफ़ साथियो अज मूंखे ॾाढी ख़ुशी महसूस थी रही आहे त असां सकाफ़त जो त्योहार मल्हाए रहिया आहियूं छो त सकाफ़तूं क़ौमनि जूं शनाख़तूं हूंदियूं आहिनि ऐं पंहिंजी शनाख़त जो ॾियारो मल्हाइण ज़िंदा क़ौम हुअण जी निशानी आहे। तारीख़ शायद आहे त असांजी सकाफ़त ख़तम करण लाइ धारनि हमले आवरनि पंहिंजे ताक़तनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो रत जा दरिया वहाए छॾियऊं कणिक जे संगनि वांगुरु सिरनि जो लाबारो कयो पर उन्हनि गैरतमंद दोदन हाण न मञी ऐं उन्हनि शींहनि खे गजगोड़ूं करे गाज़बन लुटेरनि खे ललकारियो नतीजनि उन्हनि खे चिचरे चीबाटे शहीद कयो वियो। उन्हनि माण्हुनि जो रुतबो अहिड़ा आहे जेके धरती जी सींद में पंहिंजे रत जो संदूर भरे छॾींदा आहिनि। बिकोल के शाइर जे त के माण्हू पाण जीअण लाइ क़ौम खे मारे वेंदा आहिनि के माण्हू मरंदे क़ौम संवारे वेंदा आहिनि क़ौम जीआरे वेंदा आहिनि। अक़वाम मुतहिदा जे तय थियल उसूलनि मूजिब असां सिंधी हिकु क़ौम आहियूं असांखे पंहिंजी सकाफ़त ऐं दिल लुभाईंदड़ तारीख़ आहे। असां दुनिया के ऊंदाहिनि खे धुबण में उछलाइण बदिरां आलम सभु आबाद करी जूं सदाऊं आहियूं जंहिं वतन जो शाइर भली बुख भरम जी शाल में वञे शान जहिड़ियूं सिटूं सरजे उन वतन जी अज़मत जो इनकार भला कीअं थो करे सघिजे। असां कॾहिं दौलत जे हवस में कंहिं धरती ते यलगार न आहे कई छो त असां वटि धरती जो तसवर माउ जहिड़ो मुक़दस आहे। अॼु सभई सिंध जी अज़मत जो कसम खणी इहो वचन कयो त सिंध खे तबाह बननि सां पलो कंदासीं ऐं हिकु तारीख़ थी वेंदासीं। अचो हिननि हरामिन खे गैले घटनि में लिखूं पंहिंजी तारीख़ पंहिंजे हथनि सां मतां जो सुभाणे चवे सिंध सुरखी तमाशाई मुंहिंजो थियो कोन घोड़ा तमाशाई मुंहिंजो हुयो कोन घोड़ा बरियो कोन घोड़ा विड़ियो कोन घोड़ा बरियो कोन घोड़ा विड़ियो कोन घोड़ा। जी सिंध। महिरबानी हाणे गुज़ारिश कंदुसि दीपक मुंहिंजे ॿारनि खे